अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है त सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरी सां हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते न आहियो त मेरे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों मीर पंहिंजे तरफ़ खां हाशू खे मारे चुको आहे, पर हाशू मरी कोन वेंदो, हाशू बची वेंदो ऐं रसनाब खान जा माण्हू हाशू खे अस्पताल खणाए ऐं उन जी हयाती बचाए वठंदा। ऐं रसनाब ऐं सिजावल खान ॿिन्हिनि जे विच में ॻाल्हियूं थिया आहिनि ऐं रसनाब खान सिजावल जी हर ॻाल्हि मञींदो, पर सिजावल खान इन सां ठाव कोन कंदो ऐं मीर मूसा सां ठाव करण लाइ दोस्ती जो हथ वधाईंदो ऐं मूसा बावल खान जो साथ ॾेई रसनाब खान जे ख़िलाफ़ कदम खणंदो ऐं मूसा रसनाब खान जा माण्हू हिकु हिकु करे उन्हनि खे सटको ॾींदो ऐं रसनाब खान जेके माण्हू दिरा खान जी तरफ़ मोकिलिया हुआ त दिरा खान उन हमले खां बची वियो ऐं दिरा खान वञी मूसा खे इहो बयानु कंदो। पोइ मूसा जा होश ख़ता थी वेंदा ऐं पोइ मूसा नवाब खान जे ख़िलाफ़ कदम खणंदो ऐं पोइ उनखे मारण जी पूरी प्लानिंग ठाहींदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।